जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां खिपरो जे अवामी न्यूज़ हेड ऑफिस में। अॼु असां सां गॾु शहीद बेनज़ीराबाद जा एंटी करप्शन जा डायरेक्टर ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ जा मरकज़ी चेयरमैन मीर नादिर अबड़ू आहे। असीं उनखे अवामी न्यूज़ जे स्टूडियो में वेलकम करियूं था। ऐं उन खां गॾोगॾु साईं खां अॼु पहिरियों इहो सुवालु त साईं तव्हांखे हिन ऑर्गेनाइज़ जो कीअं ख़्यालु आयो? जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो ताल्लुक़ु पाकिस्तान जे मशहूरु इल्मी अदबी घराणे सां आहे ऐं मुंहिंजो वालिद पाकिस्तान जो नामवर अदीब, दानिश्वर, जज, सियासतदान, समाज सुधारक, तालीमदान ऐं पंहिंजे दौर जो बेबाक अर्डो सहाफ़ी कॉमरेड ताज मोहम्मद अबड़ो। हे त तव्हांजो जदीद दौरु आहे। तव्हां सहाफ़ियुनि लाइ हाणे वॾियूं आसानियूं पैदा थी पयूं आहिनि। जॾहिं पाकिस्तान ठहण खां अॻु मुंहिंजो वालिद मरहूम अल वहीद अख़बार जो एडिटर बि रहियो कुझु टाइम ऐं सब एडिटर बि रहियो। त उन ई वक़्तु सिंध में फ़क़ति हिकिड़ी सिंधी मुसलमाननि जी अख़बार हूंदी अल वहीद। बाक़ी अख़बारूं जेके बि हूं संस्कृत ऐं हिंदीअ में शाया थींदियूं हुयूं ऐं उन अख़बार जी एॾी त वॾी अहमियत हुई जो उहा कंहिं ॻोठ में अगरि वेंदी ही को पर्चो पहुचंदो हो, छो जो उन वक़्तु रोड रस्ता ऐं हे बसूं ऐं मोटरूं कोन हुयूं जीअं हाणे असांखे चांहि जे कप ते सुबुह जो असां वेही अख़बारूं था पढ़ूं। त उहो पर्चो महीननि जा महीना पढ़ियो वेंदो उन ॻोठ में, उन इलाइक़े में हिकिड़े हथ मां ॿिए हथु वेंदो हो। ऐं उन अल वहीद अख़बार हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी पाकिस्तान लाइ ऐं उन ई अवेयरनेस उन अख़बार जी बदौलत सिंध असेंबलीअ मां पाकिस्तान जी रिज़ोल्यूशन पास थी ऐं पाकिस्तान ठहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हाणे आज़ादु मुल्क में सुख जो साह खणूं पिया ऐं आज़ादु आहियूं। साईं, तव्हांजी जेका पाकिस्तान ज़िंदाबाद ऑर्गेनाइज़ बेसिक इहा आहे, इन जो सर मंशूर छा आहे? मंशूर को हाणे वधीक कोन्हे। हिकिड़ो त असां जेके बि क़ौमी ॾिहाड़ा आहिनि, जीअं रिसेंटली असां क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जो पूरे पाकिस्तान में ॾिहाड़ो मल्हायोसीं ऐं मां पाण मरकज़ी चेयरमैन पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान मज़ार क़ाइद ते वियुसि ऐं उते मुंहिंजा उहिदेदार भाउ, असांजूं न्याणियूं, असांजा दोस्त साथी ऐं माशाअल्लाह उते गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो असांखे ऐं उते असां केक वग़ैरह काटियोसीं। पर पूरे पाकिस्तान में थिया ॾिहाड़ा। उन खां अॻु आर्मी पब्लिक स्कूल जा पेशावर जा जेके ॿारड़ा शहीद थिया उन्हनि जो ॾिहाड़ो बि असां मल्हायोसीं पूरे पाकिस्तान में। ऐं मरकज़ी प्रोग्राम मां सिंध जे ॿहिराड़ी जे इलाइक़े सेठारजा में रखियो हो, जंहिंमें 1000 जे लॻभॻि माण्हुनि शिरकत कई हुई ऐं पूरे शहर खे पेनो फ्लैग सां सजायो वियो हो ऐं भितियुनि ते वॉल चॉकिंग कई वई हुई ऐं उहो जज़्बो ॾिसण वटां हो ऐं उते शहीदनि जो ॾिहाड़ो असां मल्हायोसीं, पर पूरे पाकिस्तान मल्हायोसीं। या उन खां अॻु जेको असां 14 अगस्त जो ॾिहाड़ो मल्हायोसीं, मां पाण मरकज़ी रैली कढी नवाबशाह मां, जंहिंमें तक़रीबन 2000 खनि माण्हू शरीक हुआ। त चवण जो मक़सदु इहो क़ौमी ॾिहाड़ा मल्हाइणु ऐं हिकिड़ो जेको ॾिसो असां जेकॾहिं सुख सां सुता पिया आहियूं घरनि में, पंहिंजा कारोबार पिया था हलायूं ऐं ख़ुशियूं पिया था मुल्क में मल्हायूं, असांजा ॿारड़ा स्कूलनि में पढ़नि था माशाअल्लाह, कारोबार धंधा असां कयूं था, त इहो कंहिंजी बदौलत? इहो उन्हनि आर्मीअ जे नौजवाननि जी बदौलत आहे जेके ॾिसो त बर्फ़ानी इलाइक़नि में सख़्तु सीअ में उते मौजूदु आहिनि, जेके जाबलू इलाइक़नि में मौजूदु आहिनि, सर्दी हुजे गर्मी हुजे, असांजे वारियासे इलाइक़े में मौजूदु आहिनि जिथे खारा पाणी आहिनि, उहे असांजा मुहाफ़िज़ उते वेठा आहिनि ऐं उन्हनि जे बदौलत असां सुख जो साह था खणूं। त जेके आर्मीअ जूं ख़िदमात आहिनि, त उहो जेको अवाम में रोशनास कराइण लाइ, त हुननि जूं हे ख़िदमतूं आहिनि, हुननि जूं क़ुर्बानियूं आहिनि। ऐं जेकॾहिं ॾिसो तव्हां कंहिं
घराणे में को आर्मीअ जो जवान हुजे, तव्हां भली वञो उन घराणे वञी उन्हनि जे वॾड़नि खां इंटरव्यू कयो, उन्हनि खां पुछो जॾहिं न मोकल ते हुननि जो बचो थो अचे त केॾा न ख़ुशि था थियनि। जॾहिं न मोकल पूरी थी थिए ऐं जवान पाक आर्मीअ जो वापसि थो वञे त हो त ख़ुशी ख़ुशीअ सां अलविदा कंदा आहिनि। वालदेन, माउ बि अलविदा करे थी, पीउ बि अलविदा करे थो, ज़ाल बि अलविदा करे थी, बच्चा बि अलविदा कनि था, पर कॾहिं हुनजी माउ जे दिलि खां त पुछो, उहो अंदर ई अंदर में पई रोईंदी आहे, शाल बचो वरी ईअं ई ज़िंदा अचे, माज़ूर थी न अचे, हुनजो लाश न अचे। हूअं त असां मुस्लमान आहियूं ऐं असां माशाअल्लाह असांजी पाक आर्मी त सॼी दुनिया में मशहूरु आहे ऐं असां वॾे फ़ख़्र सां शहादत क़बूल कंदा आहियूं त मुस्लमान जो मौत थिए त शहादत भरियो मौत थिए ऐं रतो सां क़ब्र ताईं ॻाड़ींदा वञूं, फ़ख़्र सां असां क़बूल कंदा आहियूं। ऐं जवान उहे जॾहिं जामे शहादत पीअनि था, हाणे असांजी मुंहिंजी जेका पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जी टीम आहे, को बि जवान कंहिं बि इलाइक़े में शहीद थींदो आहे त उते वञी चादर चाढ़ींदा आहिनि ऐं हुननि जो क़ब्रस्तान ताईं मौजूदु हूंदा आहिनि, उतां जेका सलामी ॾिनी वेंदी आहे उते बि हो ओसि ताईं बि मौजूदु हूंदा आहिनि। चवण जो मक़सदु त इहो जेको अवाम में ॼणो आहे त बाबा आर्मी जूं ख़िदमतूं छा आहिनि उहे बि त ॾिसो। ऐं जेकॾहिं असांजे मुल्क ते को ॾुखियो वक़्तु थो अचे त इनशाअल्लाह असां कफ़न ॿधी निकिरंदासीं, असांजा बचा बि क़ुर्बान, असांजूं जानियूं क़ुर्बान पाकिस्तान ते, असां पाक आर्मीअ सां, असां ISI सां, असां MI सां शाना बशाना हलंदासीं ऐं हुननि सां हर दम हर क़दम कुल्हो मिलाए हलंदासीं। जॾहिं बि असांखे हुकुम मिलियो त असां अॻियां अॻियां हूंदासीं इनशाअल्लाह। साईं, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके आर्मी जे ख़िलाफ़ु प्रोपगंडा कराईंदा आहिनि या इहे जेके दहशतगर्दी जे हवाले खां या सिंधी महाजर जा अहिड़ा कुझु बयान ॾींदा आहिनि, त हिन हवाले खां कुझु तव्हां कुझु चओ। ॾिसो न मिठाण, ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी, चवण जो मक़सदु त जेका प्रोपगंडा थिए थी सोशल मीडिया ते त उन जो भरपूर असां बि जवाबु ॾियूं था, असां बाक़ी छाजे लाइ वेठा आहियूं। सो बहरहाल हर क़ौम में चङा बि हूंदा आहिनि, बुछड़ा बि हूंदा आहिनि ऐं दहशतगर्द जेके हुया, तव्हां जेको पेशावर जो सान्हो थियो, असांजा ॿारड़ा शहीद थिया, उन्हनि जा लाश कुल्हनि ते खयासीं, उन खां पोइ माशाअल्लाह आर्मी त असांजी हूअं पूरे दुनिया में मशहूरु आहे, पर पोइ त तितर भितर करे छॾियऊं न दुश्मननि खे जेके दहशतगर्द आहे। हाणे बचा किथे आहिनि, विया अहिड़ी जेको बि वरी आङुर खणंदो या अखि खयईं त इनशाअल्लाह बाहूं बि भंजबसि, अखियूं बि कढबसि। यार सची मां ॻाल्हि ॿुधायांव त मूंखे तक़रीबन 2.25 महीना थिया आहिनि मां पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन सूबाए सिंध जो बुनियादु, सूबाए सिंध जो तक़रीबन 6-7 ॾींहं पूरे पाकिस्तान मां मुंहिंजनि दोस्तनि यारनि वास्ते वारनि फ़ोन कई, साईं तो भला ईअं छो, असांखे बि शामिलु कयो न, पंजाब खे बि शामिलु कयो, बलोचिस्तान खे बि कयो, ख़ैबर पख्तूनख्वा खे कयो ऐं गिलगित बिल्तिस्तान खे कयो, कश्मीर खे कयो। ऐं एॾी तादाद में पूरे पाकिस्तान मां एॾी दिलचस्पी वरिती वई जो धड़ाधड़ अचणु लॻा ऐं असां यकीन कयो 2 महीना गुज़रिया आहिनि त उहिदा असांजा घटिबा था वञनि, माण्हुनि जो तादाद वधंदो थो वञे। उन ई जे करे मां लेडीज़ विंग क़ाइमु कई, आर्टिस्ट विंग क़ाइमु कयमि, ताजिर विंग क़ाइमु कयमि, अक़लियती विंग क़ाइमु कयमि ऐं यूथ विंग क़ाइमु कयमि, स्टूडेंट विंग क़ाइमु कयमि। त मुख़्तलिफ़ मां विंग्स बि, किसान विंग आहे त मुख़्तलिफ़ विंग्स बि मां क़ाइमु कयूं त भला हिननि खे एडजस्ट कयूं। एॾे शौक़ सां पिया अचनि त न फ़क़ति एतिरो पर जेके असांजा पाकिस्तानी भाउर ओवरसीज़ पाकिस्तानी जेके उन्हनि बि मूंसां राब्तो कयो, जी साईं छो भला असां पाकिस्तानी न आहियूं छा, असां जेकॾहिं रोज़गार असांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजो रोज़गार आहे, पंहिंजे बचनि जो गुज़र था कयूं, हिते आया आहियूं रोज़गार करे, त असांखे छो नथो तव्हां शामिलु कयो पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान में। त अल्हम्दुलिल्लाह इटली, जापान, UK, अमेरिका, चीन, जापान
सऊदी अरब दुबई ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मां चेयरमैन रखिया आहिनि, उते पियो था ज़ाती मुफ़ाद छा जे करे। मां त चवां थो त असांजो सिर बि क़ुर्बान पाक आर्मी ते मुल्क ते असांजा वॾा बि पंहिंजूं ख़िदमतूं ॾेई विया। मां तव्हांखे ॿुधायो, मां कामरेड ताज दबड़े जो पुटु आहियां, जंहिंजूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जे मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन में रहियो, मोहतरमा फातिमा जनाह सां आख़िरी दम रहियो। त जेको खून थो असांजो ड्रोड़े, उहो ख़ानदानी रतु आहे, ऐं उहो मां नथो भयां त असांजी पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गनाइज़ेशन में अहिड़ो को वरी माण्हू ईंदो जहिड़ो मां हूंदुसि इनशाला, ओड़ो ई गुलदस्तो मां पूरे पाकिस्तान जो ठाहियो आहे। तनक़ीद ॾिसो न, तनक़ीद जेकॾहिं मां हिकिड़ो अदीब आहियां, कालम नवीस आहियां, जेकॾहिं तनक़ीद थिए थी त उन में इस्लाह सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे न, उन सां त माण्हू सिखंदो न। असां हा, त उहो सुठी ॻाल्हि आहे न, असां अदब में बि त तनक़ीद कंदा आहियूं। मां अदीब आहियां, कालम नवीस आहियां, ऐं किताब बि मुंहिंजा तव्हां माशाअल्लाह पढ़िया आहिनि, ॾिठा आहिनि, त इहा सुठी ॻाल्हि आहे न। इन में अवामी न्यूज़ ॾिसो, तव्हांजी माशाअल्लाह तव्हांजो चैनल बि ॾाढो भलो आहे, ऐं असांजे स्पेशली ॿाहिराड़ीअ में ॾिठो थो वञे। ऐं तव्हां जेके ग़रीब मिसकिन पहिरें उघाड़ा आहिनि, उन्हनि जो सची ॻाल्हि ॿुधायांव त आख़िरी सहारो एंटी करप्शन हूंदो आहे, पर उन खां अॻु में प्रेस हूंदी आहे। क़ुर पाक खणी वञी उते बीह रहंदा आहिनि जॾहिं सफ़ा नाउमीद मायूस थींदा आहिनि, ऐं जॾहिं प्रेस में आला ऐवाननि ताईं उहे ख़बरूं छपबियूं आहिनि, त पोइ तव्हां पाण प्रेस सां वास्तो था रखो, त पोइ अदलिया बि एक्शन खयो आहे हज़ारें दफ़ा, एंटी करप्शन बि खणंदी आहे, ऐं उन्हनि खे फ़ाइदो थो थिए। बाक़ी मां आख़िरी हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां, जेको मां हमेशह ॾींदो आहियां। मुंहिंजो आख़िरी मैसेज इहो आहे त पंहिंजनि नियाणियुनि खे पढ़ायो, ऐं पंहिंजनि नियाणियुनि खे अछनि बुरकनि मां कढो, कोटनि किलनि मां कढो, ऐं उन्हनि खे जीअं पंहिंजनि पुटनि खे था पढ़ायो, उन्हनि खे बि ईअं ई पढ़ायो जेका जंहिंजी हैसियत ऐं वसियत आहे। पंहिंजनि पुटनि खे जेकॾहिं ॿाहिरनि मुल्कनि में था पढ़ायो, त नियाणियुनि खे बि पढ़ायो। जेकॾहिं पुट प्यारा अथव त नियाणियूं बि प्यारियूं हुजनिव, छो जो असां मुस्लमान आहियूं, ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बीबी फातिमा ज़ोहरा केॾी न प्यारी, तंहिंजे करे मुंहिंजा इहे ई आख़िरी जुमिला आहिनि, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।